अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम ब्यूरो टाइम सां गॾु अज़हर गुल सरकी हाज़िर आहियां। असांजो अॼोको प्रोग्राम जैकोबाद ज़िले के हवाले से आहे। जैकोबाद ज़िलो जो हिन महिल ख़बरुनि जे मांधाण जहिड़ो त हिकिड़ो हिते मतल आहे, उन हवाले सां आहे। जैकोबाद में मुख़्तलिफ़ रुखनि खां मुख़्तलिफ़ धुरियूं जेके आहिनि उन्हनि पारां पंहिंजे पंहिंजे ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि। हर कंहिंजी पंहिंजी राय आहे, हर कंहिंजी पंहिंजी सियासी राय बि आहे, त हर कंहिंजी पंहिंजे इल्ज़ाम हणण जा तरीक़ा बि पंहिंजा आहिनि। इल्ज़ाम केतिरा हक़ीक़त आहिनि, केतिरा अफ़वाहूं आहिनि, केतिरा अजाया बहतान आहिनि। उन हवाले सां अॼु असां सां गॾु आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा MLA मीर एजाज़ हुसैन ख़ान जखरानी साहिब जन। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदे मालूम करण जी कोशिशि कंदासीं त जैकोबाद आख़िर हिन भेरे छा थियो आहे जो इहो हिकिड़े महीने जे अंदरि एॾी वॾी हिकिड़ी सूरत हाल ॼणो अफ़वाहुनि जे भर चढ़ी वई आहे। चइनी तरफ़नि खां हर हिकु माण्हू जो पंहिंजो पंहिंजो राग आलापियो पियो वञे, ॼण त का वफ़ाक़ी सतह ते ॼण का तब्दीली ईंदी हुजे, अहिड़ी का सूरत हाल बणाए छॾी वई आहे जैकोबाद जी। उन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं मीर साहिब सां। अस्सलाम वालेकुम मीर साहिब। वालेकुम सलाम। मीर साहिब, सभ खां पहिरियां त प्रोग्राम में भली कार महिरबानी। मीर साहिब, तव्हांखे जैकोबाद जे माण्हुनि 3 भेरा MLA चूंडियो, माण्हुनि पंहिंजे एतमाद जो इज़हार कयो। ज़ाहिर आहे सभु जो सभु माण्हू त कंहिंखे बि वोट न कंदा आहिनि। मुल्क जो इंतिहाई मक़बूल तरीन सियासी अॻवान शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिबु, शायदि उनखे बि समूरे जे समूरनि माण्हुनि 100 सैकड़ो माण्हुनि वोट न कया हुजनि। इहो हिकिड़ो जमहूरियत जो हुस्न हूंदो आहे। जैकोबाद शहर में माण्हुनि केतिरनि माण्हुनि तव्हांखे वोट न बि कयो, पर जैकोबाद जे ज़िले जे माण्हुनि तव्हांखे 3 दफ़ा चूंडियो त सही न, तव्हां माण्हुनि खे छा ॾिनो आहे? महिरबानी साईं। पहिरियों त इहा ॻाल्हि आहे त जेकी तव्हां ॻाल्हि कई आहे, मां जैकोबाद वारनि जो थोराए थो की उन्हनि मूं ते एतमाद कयो ऐं मूं ते भरोसो कयो। शायदि हीउ जेको तक जंहिं मां 3 भेरो चूंडियो आहे, हीउ उहो तक आहे वाहिद मां MLA आहे जेको 3 दफ़ा रो में चूंडियो वियो आहे। इन तक में जेके बि अॻु में मेंबर चूंडिया त हिकु दफ़े चूंडियो त ॿिए दफ़े हारजी विया। तव्हां हैट्रिक कई आहे? मां हैट्रिक कई आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह इहो जैकोबाद वारनि जो एतमाद ऐं भरोसो आहे मूं ते, जेको मूं ते कयो अथनि। हा, जेसिताणी छा ॾियण जी सुवाल तव्हां कई, ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे। पहिरीं ॻाल्हि आहे त 2002 में जीअं मां चूंडियो हुउमि त उन वक़्तु तव्हांखे ख़बर आहे जीअं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत न आई, न हेठि सूबाई लेवल ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत ई, न वरी नेशनल लेवल ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत ई, ऐं मां अपोज़िशन जो MLA हुयुमि। ऐं जेके बि मुशरफ़ दौर जा 5 साल गुज़रिया उहे मुंहिंजा अपोज़िशन जा गुज़रिया। छाजे करे त पीपल्स पार्टी अपोज़िशन में ई, त मां पीपल्स पार्टी जो MLA हुयुमि, त मां बि उहे 5 साल अपोज़िशन में गुज़ारिया। ऐं अपोज़िशन में तव्हांखे ख़बर आहे तमामु घटि कुझु मिलंदो आहे, या त न मिलंदो आहे, या घटि कुझु ख़िदमत करण जो मौक़ो मिलंदो आहे। पर तव्हां फ्लोर ते घणा भेरा ॻाल्हायो हितां जे माण्हुनि जे लाइ? हितां जे माण्हुनि जे लाइ हाणे मूंखे नंबर त यादि न आहे, पर कई बार ॻाल्हायो। ऐं सभ खां सुठी ॻाल्हि जेकी जैकोबाद वारनि लाइक कयो उहो इहो हुयो त जेको एतमाद उन्हनि मूं ते कयो, मूं ते एतमाद ऐं भरोसो इन करे कयो न। हिकिड़ो त मुंहिंजो पहिरियों दफ़ो वफ़ाक़ी लेवल जी सियासत में इलेक्शन वठण जो हिकिड़ो नयो कैंडिडेट हो। ॿियो इहो त मां उन्हनि जी अमानत जेकी उहो संभाले रखियुमि। तव्हांखे यादि हूंदो 2002 जे इलेक्शननि खां पोइ मुख़्तलिफ़ फोरमनि ते इहे नारा बि लॻंदा हुआ त लोटनि जो ज़िलो जैकोबाद, लिटनि जो क़िलो जैकोबाद ज़िलो। इहे मुख़्तलिफ़ फोरमनि ते नारा बि लॻंदा। काफ़ी असांजा दोस्त उन वक़्तु कंहिं मजबूरियुनि जे तहत या कंहिं वजह जे तहत पार्टी छॾे विया, पर मां पार्टी सां क़ाइमु रहियुमि। ऐं पार्टी पर पीपल्स पार्टी उन लोटनि जो क़िलो जैकोबाद ज़िलो उन लोटनि खे बार बार टिकटूं बि त ॾिनियूं। न, उहो त वरी ॿियो इशू थो थिए, पर चवण जो मतिलबु हो त पीपल्स पार्टी जे निशान ते इलेक्शन विढ़ियुमि, तीर जे निशान ते इलेक्शन विढ़ियुमि। त उहा अमानत जैकोबाद वारनि जेकी मूंखे ॾिनी, त मां उन्हनि जी अमानत में ख़यानत न कई। उहो अमानत संभाले रखियुमि, पंहिंजी लॉयल्टीज़ चेंज न कयुमि, पंहिंजी पार्टी सां रहियुमि। बेशक 5 साल इक़्तिदार न हुयो, अपोज़िशन में तकलीफ़ूं बि थींदियूं, हर क़िस्म जी ॻाल्हियूं थींदियूं, लेकिन उहो मां को अहसान पार्टी ते न कयुमि, छोकी पार्टी मूंखे इज़त ॾेई असेंबली में विहारियो। हा, पार्टी जो मसइलो मां खयुमि, जैकोबाद जा मसइला असेंबली जे फ्लोर ते खयुमि, ऐं कहिड़े बि फोरम पार्टी जे फोरम ते जैकोबाद जा मसइला खयुमि ऐं जैकोबाद जे लाइ ॻाल्हायोसीं। उन खां पोइ 2008 में अल्हम्दुलिल्लाह वरी इलेक्शन थियो। अनफॉर्चुनेट इलेक्शन हो जंहिंमें असांजी लीडर शहीद थी वई, ऐं उनखे बावजूदि असां सियासत में
जेकी गैप उहो छॾियोसीं न ऐं चोथें उनजे बावजूदि असां इलेक्शन विढ़ंदासीं ऐं इलेक्शन विढ़ियासीं। अल्हम्दुलिल्लाह असांजी हुकूमत सिर्फ़ु पाकिस्तान क़ौमी लेवल ते न ठही ऐं सूबाई हुकूमतनि में बि तव्हां ॾिठो हूंदो, सिंध हुजे, बलूचिस्तान में हुजे, NWFB में बि असांजो हिसो हुकूमत में रहियो ऐं पंजाब में बि असांजो हिसो रहियो ऐं कश्मीर बि असां खटियोसीं ऐं गिलगित बल्तिस्तान बि असां खटीसीं। ऐं 2008 जे इलेक्शन खां पोइ जैकबाबाद जी उन वक़्तु हुकूमत में हूंदे कोशिशि कईसीं जैकबाबाद जी ख़िदमत करणु। जेका जो देरीना मसइलो, वाटर सप्लाई जो मसइलो, ड्रेनेज जो मसइलो, उन जे लाइ फंड्स मंज़ूर करायासीं। इन खां अलावा जैकबाबाद जा खोड़ अहम इशूज़ हुआ। वाटर सप्लाई जो मनसूबो पीपल्स पार्टी जे दौर में त मंज़ूर कोन थियो। ॾिसो, वाटर सप्लाई जो अगरि तव्हां शुरू खां अगरि वठो था त बिल्कुलु 93 में जॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबु आए, 93 में जॾहिं 2002 जी बल्दियाती निज़ाम तब्दील थियो, नाज़मी निज़ाम शुरू थियो, उन वक़्त खां वठी मोहतरमा जे पहिरें दौर खां वठी जेके पैसा मिलिया तालके ऐं ज़िले ऐं पंहिंजो हुकूमतनि ऐं चेयरमैन जे विच में जुंडापट में, उहो सॼो वक़्तु ज़ाया थी वियो। स्कीम मंज़ूर थी मोहतरमा जे ज़माने में। हा, जुंडापट जी ॻाल्हि इहो सियासत में थींदो रहंदो आहे, जुंडापट थींदी। हाणे बि तव्हां ॾिठो हूंदो असां वरी ड्रेनेज जो जेको प्रोग्राम करायोसीं, 55 करोड़ रुपयो पंहिंजे हुकूमत में मंज़ूर करायासीं। इन खां अलावा जैकबाबाद सिविल हॉस्पिटल जे लाइ असां उन वक़्तु फंड्स मंज़ूर करायासीं। असां कुझु अहम रोड्स जेके फ्लड्स में अगरि तबाह थी विया, तव्हां ॾिसो इहे गढ़ी खेरे खां जैकबाबाद जो रोड, तारीख़ी रोड आहे, उहो असां मंज़ूर करायोसीं। जैकबाबाद ठुल जो जेको रोड आहे, इहो असांजे दौर में मंज़ूर थी वियो, जेके अल्हम्दुलिल्लाह हाणे इहे प्रोजेक्ट्स तयारु थिया आहिनि। जैकबाबाद में हिकिड़ा पैकेज असां मंज़ूर करायासीं, जंहिंमें जैकबाबाद सिटी जा मुख़्तलिफ़ रोड्स ठहिया आहिनि ऐं उहे बि तयारु थी विया। हाणे मसइला एतिरा घणा आहिनि, उन्हनि खे जल्दी हल करणु ॾाढो ॾुखियो आहे, पर असांजी पोइ हुकूमत जेकी रही आहे उन में बेरोज़गारी जा जेके मसइला थिया उहे हल करायासीं। हाणे वरी हुकूमत आई आहे, वरी जैकबाबाद सिटी जे लाइ पैकेज असां अल्हम्दुलिल्लाह वरितो आहे। उन में तव्हां ॾिसंदो जल्द कमु शुरू थी वेंदो। मिसाब जैकबाबाद जे अहम प्रोजेक्ट क़ाइदे आज़म रोड जे प्रोजेक्ट वारे हवाले सां तव्हां ते आङुरियूं खजनि पियूं। अर्ज़ु मां इहो कयां, जैकबाबाद जो जेको क़ाइदे आज़म जो रोड आहे ऐं इहो जैकबाबाद जो दिलि आहे। तव्हां ॾिसो जॾहिं जेकी बि एंट्री जैकबाबाद थींदी आहे, इन रोड जे थ्रू थींदी आहे ऐं कारोबार जो मर्कज़ रहियो आहे ऐं जैकबाबाद जो ॾेख जेको आहे उहो क़ाइदे आज़म रोड जो आहे। हाणे उन वक़्तु हुकूमत जॾहिं हुई, असांजी हुकूमत हुई, त इन्वायरमेंट मिनिस्ट्री हूंदी, तव्हांखे ख़बर हूंदो। डिवॉल्यूशन जी अॻे जी ॻाल्हि थो कयां, जॾहिं डिवॉल्व न थिया, अञा मिनिस्ट्रियूं डिवॉल्व न थिया, त इहा स्कीम फेडरल हुकूमत खईं, इन्वायरमेंट मिनिस्ट्री वारनि खईं त चई इहो रोड असां ठाहींदासीं। उनमें कुझु रिलीज़िस बि थिया उन वक़्तु, उनमें रिलीज़िस थिया। उन रिलीज़िस में छा थियो त रोड त सही न थियो, रोड जो कुझु हिसो अगरि तव्हांखे यादि हूंदो, छोकी क़ाइदे आज़म रोड खे अगरि तव्हां वठो, DC चौक खां अगरि तव्हां खणी वञो, उहो आख़िर में मौलादार फाटक ताणी ही रोड वञे थो। इहो सॼो क़ाइदे आज़म रोड ई आहे। अगरि तव्हांखे यादि हूंदो की फाटक खां वठी ऐं कोटिया रोड ताणी इन रोड ते कमु बि थियो, इहो रोड उन हिसे जो हुयो, उन वक़्तु उहो ठहियो बि हुयो। उन खां पोइ अगरि उन सां गॾु जेके नालियूं हुया, ड्रेनेज जो बि कमु उन वक़्तु थियो क़ाइदे आज़म रोड जो। इन्वायरमेंट मिनिस्ट्री डिवॉल्व थी हुई, डिवॉल्यूशन प्लान में पोइ फेडरल वारा चवनि पिया असांजी मिनिस्ट्री हले वई, असां कमु न कंदासीं। सिंध वारा चवनि पिया त इहो असांजो प्रोजेक्ट न रहियो आहे, असां न कंदासीं। पोइ इन रोलड़े में क़ाइदे आज़म रोड वाक़ई रहिजी वियो ऐं जेको क़ाइदे आज़म जो प्रॉपर रोड जो कमु थियणु खपे उहो कमु न थियो। पर अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे हुकुम सां हाणे इन में गोबियुनि वारी ॻाल्हि ग़लति आहे। गोबियुनि जी जेसि ताणी आहे, ॾिसो मां चवंदुमि गोबियुनि जी ॻाल्हि में किथे थियो हुजे मूंखे ख़बर न आहे, पर जेसि ताणी कम जे हिसाब सां कमु थियो, पर कुझु पैसा हिन जा स्टकअप ज़रूरु थी विया जंहिंजी मूंखे ख़बर ई। ऐं मैं आख़िर ताणी कोशिशि कयुमि त इहे रिलीज़िस थियनि त हीउ प्रोजेक्ट मुकमल थियो। उहे रिलीज़िस न थिया, शायदि उहे रिलीज़िस थियनि हा त उहो थी वञे हा। गोबियुनि जो जेसि ताणी हिसाबु थियो त मीडिया जे हवाले सां इहे ख़बरूं आयूं कंहिं अख़बार में, पोइ का टीम बि आई, उन्हनि इंक्वायरी कई ऐं इंक्वायरी जो रिपोर्ट मुंहिंजे ख़्याल में रिपोर्ट क्लियर थियो। उनजे बावजूदि ही स्कीम जैकबाबाद जो हाणे जेको पैकेज आयो उन में ही स्कीम मंज़ूरु थियल आहे।
उन जी टेक्निकल कमेटी जी मीटिंग बि थी वई आहे। उनखां पोइ टेक्निकल कमेटी खां पोइ हिकिड़ी ॿी DDWP जंहिंखे चवंदा आहिनि उहा मीटिंग रहियल आहे। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे हुकुम सां ईद जे फ़ौरन बाद उहा थींदी ऐं जेकोबाबाद क़ाइदे आज़म रोड खां अलावा जेकोबाबाद सिटी जे लाइ जेके आहिनि 18-19 करोड़ रुपया मां वरिता आहिनि जेके सिर्फ़ु सिटी में कमु थींदा। उनमें जेकोबाबाद शहर जा मुख़्तलिफ़ रोड्स आहिनि, मुख़्तलिफ़ घिटियूं आहिनि। उनमें म्यूनसिपालिटी जो बि जेको TMA आहे उन जे लाइ मशीनरी जी सख़्तु ज़रूरत आहे असांखे सफ़ाई जे लाइ, उहे स्कीमूं बि उनमें शामिल आहिनि। मीर साहब जेसिताईं तव्हां ॾिसो न टीमनि जी जांच जी ॻाल्हि कयो था, ॾिसो वाटर ड्रेनेज वारो हिकिड़ो मेगा प्रोजेक्ट तव्हां मंज़ूरु करायो, शायदि उहो 66 करोड़ रुपयनि जी लाॻत जो शुरूआती तौर ते प्रोजेक्ट हुयो। 2008 में उहो प्रोजेक्ट आयो, पर उन जे शुरू थियण खां पोइ 2012 वारी जेका बरसाती बोर्ड थी उन में उहो घणो डैमेज थियो। पर शकील मंगणे जो सुठी साख रखंदड़ हिकिड़ो ऑफिसर हो, उन जी जेका इंक्वायरी हुई उहा बि दफ़्तर दाख़िल थी वई, फाइलनि में बंदि थी वई। कॾहिं इंक्वायरी टीमनि नतीजा त कोन ॾिना आहिनि। ॾिसो न हाणे मां अर्ज़ु कयां 60 करोड़ रुपया पेमेंट बि थी चुकी। मां अर्ज़ु कयां जेकोबाबाद जो ड्रेनेज जो हिकिड़ो अहम प्रोजेक्ट हो। उन महिल मां मिनिस्टर हुउमि 2008 न 2009 में असां हीउ प्रोजेक्ट मंज़ूरु कराईसीं जेकोबाबाद ड्रेनेज वारी एक्निक मां पाण बीइंग अ मिनिस्टर ऑफ हेल्थ एक्निक कमेटी जो मेंबर बि हुयुमि ऐं असां हीउ कैबिनेट जो बि हिसो हुयो। उते इहा स्कीम मां मंज़ूरु कराई जेकोबाबाद जी। जॾहिं स्कीम शुरू थी वई ऐं स्कीम जॾहिं शुरू थी वई जो ख़र्चो हलंदो वियो, बाद में इन पोज़ीशन ते आया त जेकी इनिशियल कास्ट जेकी आहे उहा हाणे वधी वई आहे। ॾिसो इहे कमु MNAs MPAs या चूंडियल नुमाइंदनि जो न हूंदो आहे। कास्ट उन महिल हुई 66 करोड़ रुपया या 60 करोड़ 66 करोड़, मूंखे एग्ज़ैक्ट यादि न आहे, पर एतिरो ई कास्ट हुई। छोकी 50 करोड़ खां मथे जी स्कीम ई मूंखे इहो त चङी तरह यादि आहे, इन करे एक्निक में वई असां मंज़ूरु करायासीं। कमु बि हलियो हाणे, ऐं कमु काफ़ी सुठो हलियो, काफ़ी तेज़ी सां बि हलियो। ऐं जेके 2010 जो फ्लड में त जेकोबाबाद शहर अलाह जी महिरबानी सां बची वियो, ख़ैरु थी वियो, उहो कुझु न थियो, शहर में डैमेज कुझु न थियो। बाक़ी ॿाहिरियाली त तव्हांजे साम्हूं हुई, तव्हां पाण मूंसां गॾु हिते चकरूं ॾींदा वियो ऐं ॾिसंदा बि हुओ जेकी हालति हुई। असांजो हिकिड़ो जज़ीरो थी वियो जेकोबाबाद शहर 2010 जे सैलाब में। हा 2012 जी जेकी बारिशूं थियूं ऐं अहिड़ी बारिशूं जेकोबाबाद जी हिस्ट्री में कॾहिं बि न थियूं। तव्हां पाण रिपोर्टिंग बि कई हूंदी इन जे हवाले सां, त मूंखे यादि आहे 300 कुझु उन महिल MM जेकी बारिश थी, मिलीमीटर बारिश, हा कॾहिं बि न थी जेकोबाबाद जी तारीख़ में, कॾहिं न थी जॾहिं खां जेकोबाबाद ठहियो। मीर साहब गुफ़्तगू जो सिलसिलो हितां शुरू कयूं था। प्रोग्राम में वक़्तु थियो आहे हिकिड़ी नंढी ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो। प्रोग्राम में ॿीहर भलीकार। मीर साहब तव्हां सवेर ॻाल्हि कई पए त ज़ाहिर आहे हिकिड़ा जेके चूंडियल नुमाइंदा हुजनि था उहे तरक़ियाती प्रोजेक्ट्स मथो वठी था अचनि था, पर ज़ाहिर आहे उनखे संभाले त उहे हिते वेही करे नथा संभाले सघनि। पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि कंदासीं, पाकिस्तान पीपल्स पार्टी हिकिड़ी जमहूरी पार्टी सॾी वञे थी, मुल्क जी सभ खां वॾी सियासी पार्टी सॾी वञे थी, इन में कोई शक बि न आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन ताज़ो ई हिदायतूं जारी कयूं पंहिंजे चूंडियल नुमाइंदनि खे त पंहिंजे तक में वञी तव्हां खुलियल कचहरियूं कयो। तव्हांजा ॿई टेन्योर MPA साहिबान मुंढो ज़ाहिर ई कोन हुया। जॾहिं 2010 जी बोर्ड में माण्हू हिते ॿुॾनि पिया, माण्हुनि जो साह पियो निकिरे, MPA लभे ई कोन पियो, वरी साॻे माण्हू खे टिकट ॾियण जी कहिड़ी ज़रूरत हुई? खुलियल कचहरी ते रहियो, पर अहिड़ी मुसीबत जी महिल बि नज़र न अचनि। साॻे माण्हू खे त टिकट न ॾिनीसीं, खॿो छॾे सॼे खे ॾिनो, पुटु छॾे पीउ खे ॾिनो, त फ़र्क़ु कहिड़ो थियो? पीउ खे ॾिनीसीं, अॻे पुटु हुयो पार्टी में, ऐं इन जे करे के उन टाइम न ॾिनो, खुली कचहरी न कयईं, बोर्ड में ज़ाहिर न हुयो, माण्हुनि सां न मिलंदो हो। वाक़ई तव्हां वारी ॻाल्हि सही आहे, इहे रिपोर्टूं वियूं मथे। पोइ पुट खे त टिकट न मिली न, त इन जे करे के पुट जो जेकी परफॉर्मेंस हुई सुठी न आई। हा हाणे पीउ खे टिकट मिली, पीउ पुराणो सियासतदान हो, पीपल्स पार्टी सां काफ़ी अरसे खां रहियो बि हुयो, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अॻु में MNA बि रही चुको, त टिकट उन खे मिली। हाणे अलाह कंदो, मां सम्झां थो उहे ग़लतियूं जेके। मीर साहब ॾिसो, सिंधीअ में चवणी आहे त तर जा गाबा ॾिसी अंदाज़ो लॻाइबो आहे त हिन इलाइक़े में बाक़ी ढोर कहिड़ा हूंदा। जेकॾहिं अॻु में पुट ई अहिड़ा माण्हुनि खे पटका ॿधाया हा त पीउ खे टिकट ॾियण जी कहिड़ी ज़रूरत हुई? 4 लख माण्हुनि जो हुनखे अॻुवाण चूंडियो वियो, हुन असेंबली फ्लोर ते कॾहिं 2 मिंट बि माण्हुनि जे मसइलनि जे लाइ न ॻाल्हायो आहे। हिते जॾहिं 2010 वारी बोर्ड हुई, बिल्कुलु तव्हां हिकिड़ो पीपल्स पार्टी जो MNA, हिकिड़ी लेडी MPA,
नज़र पे आया उहे कतई नज़र न पे आया। हाणे बि तक़रीबन साल खां वधीक अरसो गुज़री चुको आहे, माण्हुनि खे नज़र त कॾहिं बि न आयो आहे। ॾिसो अर्ज़ु करे वञा, पार्टी वटि इहो चेक एंड बैलेंस न आहे छा नुमाइंदनि जे लाइ? चेक एंड बैलेंस आहे। ॾिसो तव्हांजे चेक एंड बैलेंस जे करे त उनजे पुट खे टिकट न मिली न, उनजे पुट खे न मिली। तव्हां ॾिठो हूंदो अगरि ॻड़ी खेरे में गुलाम मोहम्मद शालानी साहिब जे लाइ बि इन क़िस्म जी ॻाल्हियूं हुयूं की उहो बि टाइम नथो ॾिए, माण्हुनि सां नथो मिले। हिन ॾिठो हूंदो उते बि कैंडिडेट चेंज थियो, उते कैंडिडेट चेंज थियो, वरी साॻियो स्पेशल सीट ते गुलाम मोहम्मद शालानी जी न्याणी खे तव्हां पंहिंजे MPA बणायो। स्पेशल जेको हूंदो आहे उहो पार्टी जी हिकिड़ी सवाब जी अख़्तियार हूंदो आहे ऐं पार्टी उन में ॾिसंदो आहे उन्हनि जे लेडीज़ परफॉर्मेंस छा हूंदो आहे। उन ते त मां ॻाल्हाइण नथो पार्टी वटि इहे पैमाना कोन न न बिल्कुलु ॾिसंदा आहिनि। पर ॾिसो जनरल सीट्स वारा अगरि कमु कंदा त स्पेशल सीट्स खे तकलीफ़ ॾियण जी ज़रूरत ई न पवंदी आहे। अवाम वटि वोट वठणु जनरल सीट वारो वेंदो आहे, अवाम वटि कंहिं बि मसइले लाइ जनरल सीट वारो वेंदो आहे ऐं जनरल सीट वारे लाइ अवाम खे बि आसानी हूंदो आहे उन खे अप्रोच करणु, छो की अवाम उन खे डायरेक्ट वोट थो ॾिए ऐं उहो पंहिंजो राइट पोइ ॾेखारे थो त मां तोखे वोट ॾिनो आहे, उन ॾे ईंदो आहे। इन करे पाकिस्तान पीपल्स पार्टी ॻड़ी खेरे में बि कैंडिडेट चेंज कयो ऐं हिते सरदार मोहम्मद मुकीम खोसो अगरि तव्हांखे यादि हूंदो त नाहिल हुयो, कंहिं उन डिस्क्वालीफाई थियल हो, इन करे उनखे टिकट न मिली ऐं पुराणो सियासतदान हो, पुराणो पार्लियामेंटेरियन आहे, उनजे करे उनजे पुट खे मिली ऐं उनजो पुटु कोई ॿूटो न ॿारियो ऐं पोइ बाय द टाइम ही इलेक्शन जॾहिं आयो त सरदार मोहम्मद मुकीम ख़ान खोसो साहिबु जेको पुराणो पार्लियामेंटेरियन हो बहाल थी चुको हो, अहल थी चुको हो कोर्ट मां। इन करे हुनखे टिकट ॾेई असां वरी मौक़ो पिया ॾियूं त वरी हू बहितर करनि ऐं जेको दाग़ उन्हनि जो पुटु हणी वियो उनखे वधीक गहरो न करे, उनखे साफ़ करे अची करे। इन करे हुनखे तव्हां छा था सम्झो त साफ़ करे पियो? ॾिसो मां उमेदु कयां थो की सरदार साहिबु पुराणो सियासतदान आहे, अॻु में बि पार्लियामेंट में रहियो आहे, 85 में बि MPA थियो, वरी उन खां पोइ वरी पार्टी जे टिकट ते 88 में बि MNA थियो, वरी 90 में पार्टी जे टिकट ते विढ़ियो पर इलेक्शन खटियल इलेक्शन हाराए वियो कंहिं बि रीज़न्स जे करे, उन में पाण नथा वञूं। पर उमेदु थो कयां उन्हनि वटि एक्सपीरियंस आहे, मां उमेदु थो कयां उन एक्सपीरियंस खे उन शइ खे ॾिसंदे ऐं पंहिंजे पुट जेको कमु कयो उनखे बहितर करण जी मां सम्झां थो ज़रूरु कोशिशि कंदा। मीर साहिबु इहा उमेद जी त मुंहिंजे ख़्याल में हर हिकु MNA खे वज़ीर अज़म थियण जी उमेदु हूंदी आहे, हर MPA खे CM थियण जी उमेदु हूंदी आहे। ख़ाली उमेदनि सां त माण्हुनि जा मसइला हल न थींदा न। ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि सरकी साहिबु मां तव्हांखे अर्ज़ु कयां, जमहूरियत जी ख़ूबसूरती छा हूंदी आहे? जमहूरियत जी ख़ूबसूरती इहा हूंदी आहे न, इहा ख़ूबसूरती हूंदी आहे की ॾिसो तव्हां ॾिसो था न मां टियों भेरो MNA थियो आहियां ऐं मां तव्हांखे इहो तव्हां ई पाण ॿुधायो त हैट्रिक त हिन सीट मां कंहिं न कई आहे। इहो जमहूरियत जी ख़ूबसूरती हूंदी आहे त मूंखे वापसि अवाम ॾे वञिणो आहे। हाणे सरदार अगरि मोहम्मद मुकीम ख़ान बि उहो अगरि पुट वारो नमूनो कंदो वरी अचिणो पवंदुसि अवाम ॾे, अवाम वोट न ॾींदसि। जीअं मां ॾिसां थो पाकिस्तान पीपल्स पार्टी में बि चेक एंड बैलेंस आहे, अगरि हू कमु न कंदो या उनखां अलावा ॿिए को MPA कमु न कंदो, अवाम सां राब्ते में न रहंदो, पार्टी वटि बि हिकिड़ो पंहिंजे तरीक़ेकार आहे, अवाम वटि पंहिंजो तरीक़ेकार आहे, अवाम वटि वोट वारी ताक़त आहे, पार्टी वटि पंहिंजी हिकिड़ी सर्वेलेंस आहे, उन जे तहत ॾिसे थो। तव्हांखे इहो अर्ज़ु कयां, इहो सम्झनि की हर MPA MNA खे ईअं टिकट न मिली वेंदो आहे, ईअं न आहे। ऐं ख़ासि करे जॾहिं असां हुकूमत में हूंदा आहियूं त हिकिड़ो अदारो न हूंदो आहे जेके हुकूमत खे रिपोर्ट कंदा आहिनि, खोड़ इदारा आहिनि जेके हुकूमत खे रिपोर्ट कंदा आहिनि त कहिड़ो MPA कहिड़ो MNA कंहिंजी कहिड़ी परफॉर्मेंस आहे। इवन तनज़ीम जे डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट जी परफॉर्मेंस खे बि ॾिठो वेंदो आहे, उहो त वरी पार्टी फ़ैसिला कंदी आहे। इन खां अलावा MNA MPAs खां जॾहिं बि टिकट ॾिसंदा आहिनि त मुख़्तलिफ़ एजेंसीज़ खां मुख़्तलिफ़ राय खां इहो बि ॾिठो वेंदो आहे त छा हिनखे वोट मिलंदो न मिलंदो, केतिरा वोट मिलंदनि, छा ही खटंदो न खटंदो। छोकी पार्टी त चाहींदी न हुननि जा वधि में वधि सीटूं अचनि, पार्टी त चाहींदी न अहिड़े माण्हुनि खे टिकट ॾियूं जेके अवाम जी ख़िदमत कनि ऐं अवाम वरी उन्हनि खे वोट ॾिए। त पार्टी वटि बि हिकिड़ो तरीक़ेकार आहे ऐं अवाम वटि वरी जीअं मां चयो जमहूरियत जी ख़ूबसूरती आहे त अवाम वटि जॾहिं वेंदो उहो माण्हू वोट घुरण जे लाइ उन्हनि खे न मिलंदो। मां तव्हांखे पंहिंजो एक्सपीरियंस ॿुधायुमि, मां सरदार साहिबु मुंहिंजे पैनल में हो, खोड़ जाइ ते मां सरदार साहिब सां गॾु वियुमि त उते माण्हुनि चयो साईं मीर साहिबु तोखे त वोट ॾींदासीं, सरदार साहिब खे न ॾींदासीं। मां चयो बाबा सरदार साहिब जो छा कसूर आहे, छो न ॾींदव? चई हिन जे पुटु असांजा कमु न कया, असां न ॾींदासीं। त माण्हुनि में इहा सुॼागी त ज़रूरु आहे त उहो वञी जॾहिं इलेक्शन में वोट ते था वञो त उहो जवाब बि ॾियनि था ऐं जंहिं नमूने जो सलूक कनि था। मूंखे खोड़नि माण्हुनि चयो तोखे वोट न कंदासीं, तूं फलाणो वोट कमु न कयो, ईअं थींदो आहे इलेक्शन में। पर इहो जमहूरियत जी ख़ूबसूरती आहे की वापसि अवाम ॾे वञिणो थो पए।
भला मीर साहब इन जो कारण कहिड़ो हो जैकबाबाद सिटी मां हिन भेरे तव्हांखे बि वोट घटि पिया, तव्हां नथा सम्झो त उनजो कारण तव्हांजे सिटी वारी सीट ते जेको MP तव्हां ॾियो था उहो थी सघे थो, या तव्हां को माण्हुनि खे रंजिश हुई? ॿ टे मसइला आहिनि गुल साहब, मां तव्हांखे अर्ज़ु कयां ॿ टे शयूं अहिड़ियूं थियूं जंहिंजे करे असांखे सिटी मां वोट घटि मिलियो आहे। ऐं वरी तव्हांखे अर्ज़ु कयां, ही पहिरियों दफ़ो ईअं थियो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी खे सिटी मां वोट घटि मिलियो आहे, ऐं सिटी माना सिटियनि मां पाकिस्तान पीपल्स पार्टी खे वोट घटि मिलियो आहे। मां जैकबाबाद ते त ॿुधाईंदुमि रीज़न्स छाजे करे। तव्हां अगरि ॾिसो जैकबाबाद सिटी असां हारायो, घटि वोट मिलिया आहिनि, हारायोसीं, माना असांजे ॿिए कैंडिडेट खे वधीक वोट। शिकारपुर सिटी असांखे वोट न मिलियो आहे, असां हारायोसीं। सखर सिटी असां न खटियो आहे, कंदकोट सिटी असां न खटियो आहे, रतेदेरो सिटी असां न खटियो आहे, असांखे घटि मिलियो आहे। शहरी आबादी वोट न कयो? शहरी आबादी घटि वोट कयो आहे, पर वरी ॾिसो ॿाहिरियाली आबादी उनजे बिहाफ ते वधीक वोट कयो आहे। हाणे इहो ॿारहेड़ी में त वोट आज़ादी न आहे न साईं? मां चवंदो हाणे काफ़ी आज़ादु आहे, पर मां उनजी वजह इहो थो अर्ज़ु कयां त उन खां असांखे सिखणु खपे। असांखे, मां हिते वेही करे MNA पीपल्स पार्टी जो इहो चवां थो, असांखे असांजी क़यादत खे इन ॻाल्हि खां सबक़ु वठणु खपे कि छो की असांखे सिटियुनि मां वोट कंपेरेटिवली घटि छो मिलियो आहे। हल अचो जैकबाबाद ते मां इहो बहस ज़रूरु कंदुमि। जैकबाबाद में असांखे ॿ टे रीज़न्स आहे। MP जो कैंडिडेट किथे बि हुजे काउंट ज़रूरु थींदो आहे, त तव्हांजो पैनल में MP केरु आहे ऐं उनजे करे फ़र्क़ु पवंदो आहे। उहो हिकिड़ो रीज़न, जीअं तव्हां चयो आहे, उहो बि हिकिड़ो रीज़न आहे उनजे करे। ॿियो तव्हां अगरि ॾिसो त जीअं मां अर्ज़ु कयो 2012 जी जेके बारिशूं थियूं, 2000 जी बारिशूं जहिड़ियूं बारिशूं कॾहिं बि न थियूं जैकबाबाद ज़िले में, ख़ासि करे क़यामत खेज़ बारिशूं, ऐं जंहिंजो वधि में वधि नुक़सानु जैकबाबाद ज़िले खे थियो पर सिटियुनि शहर खे ॾाढो नुक़सानु थियो। तव्हांखे यादि हूंदो जैकबाबाद में घरूं किरियूं पियूं, जैकबाबाद में माण्हू कुझु मरी बि विया, ऐं जैकबाबाद जो ड्रेनेज सिस्टम जेको बि कमु हले पियो सॼो ख़तमु थी वियो। एतिरी वॾी बारिशनि जो कंहिं सोचियो ई न, एतिरी वॾी बारिश थींदी, एतिरो वॾो नेचुरल डिज़ास्टर थींदो। हाणे जॾहिं एतिरो वॾो नेचुरल डिज़ास्टर थियो, ऐं थियो बि अहिड़े महीने में जहिड़े महीने में कॾहिं न थींदो। अगरि तव्हांखे यादि हूंदो सेप्टेंबर मिड खां बि पोइ थियो हीअ बारिशूं, ऐं इन महीने में त कॾहिं न थियूं आहिनि। हा, जुलाई अगस्त में थींदियूं रहंदियूं आहिनि, इहो त माण्हू ॾिसंदो आहे, पर सेप्टेंबर जे आख़िर में वञी इहे बारिशूं कॾहिं बि न थियूं, अनप्रेसिडेंट बारिशूं आहे। ऐं उनखां पोइ वरी छा हुयो त मई में वरी इलेक्शन हुयो फौरन बाद। हाणे अहिड़ी बारिशनि खां पोइ जैकबाबाद शहर जी हालति ॾाढी ख़राबु थी वई। असांजी हुकूमत हुई, असांजो वज़ीर आला साहब बि हिते 2-3 दफ़ा आयो, पाण बि ॾिठुनि, ऐं वज़ीर आज़म साहब बि आयो, बेस ते आयो, ऐं मां उते रड़ियूं कयूं। अगरि त मूंखे ख़बर न आहे तव्हांखे दावत उते हुई या न हुई, पर जेके दोस्त हुया उते मां रड़ियूं कयुमि त जैकबाबाद त मुंहिंजो सॼो ॿुॾी वियो, ख़ुदा रा जैकबाबाद लाइ कुझु कयो। सेप्टेंबर जो महीनो बाद में सरकारी कमनि में तव्हांखे ख़बर आहे स्कीम, पैसा मंज़ूर, PC1, इहो त हिकिड़ो आहे तरीक़ेकार जेको असांखे विरसे में मिलियल आहे। देरि ॾाढी थींदी आहे। बाय द टाइम मां वञी स्कीमूं मंज़ूरु करायूं, ही शयूं मंज़ूरु कयूं, इलेक्शन बि अनाउंस थी विया, अनाउंस बि थी विया, इलेक्शन मथां अची बि विया, ऐं जैकबाबाद में को कमु न कराए सघियुमि 2012 जे बारिशनि खां पोइ। ऐं ॿाहिरां कमु न कराए सघियुमि। हुकूमत पाकिस्तान पीपल्स पार्टी, MNA मां हुयुमि, ऐं हितां जो ख़ासि करे माण्हुनि जो हिकिड़ो तासुरु हुयो त भई मीर साहब PP जो MNA आहे, PP जो जेके बि वॾी क़यादत सां बि राब्तो आहे, फेडरल मिनिस्टर बि आहे, रही चुको आहे, सॼो कुझु आहे, त अगरि इन कमु न करायो त कावड़ माण्हुनि खे अची वियो त इन कोई कमु न कराए सघियो। ऐं इहो प्रोसीजरल जेके डिलेज़ हुयूं उन में फंड्स देरि सां आया ऐं कमु न थी सघियो, उनजो बि रिएक्शन हुयो, ऐं जंहिंजे करे मूंखे ऐं मुंहिंजी पार्टी खे वोट न मिलियो। ऐं इन खां अलावा कुझु पैसा मुंहिंजे वज़ीर आज़म साहब, राजा परवेज़ अशरफ साहब वज़ीर आज़म हो, उनजी महिरबानी सां उन वक़्तु 30 करोड़ रुपया जैकबाबाद सिटी जा मंज़ूर थी चुका। पर तव्हांखे यादि हूंदो आख़िरी वक़्त में कोर्ट जे आर्डर सां पैसा ॾचे जे करे उहो माहौल रहिजी वियो, कुझु पैसा रहिजी विया, ऐं उन में कुझु अरब रुपयनि जा जेके पैसा रहिजी विया, जेके न आया, उनमें 30 करोड़ जैकबाबाद जा बि हुया जेके रहिजी विया, जंहिंजे करे कमु न थी सघियो। उनजे बि रिएक्शन में मूंखे
जेकोबाबाद सिटी मां मोट जेकी आहे उहा घटि मिली। वाक़ई उहो मां तस्लीम कयां थो। अल्हम्दुलिल्लाह उनजे करे हाणे पैकेजिस वरिता आहिनि। उनखां पोइ कुझु कमु तव्हां जीअं ॾिठो हूंदो मां MNA थियुमि, निमाश ग्राउंड वारो रोड थियो, SP साहिब वारो रोड थियो, DC साहिब वारो रोड थियो, आदम खान पावर जो रोड थियो। इहे जेके रोड आहे इन्हनि में कमु थिया, उहे रोड ठहिया आहिनि ऐं एसफाल्ट रोड बि थिया आहिनि। ऐं जीअं हाणे मां अर्ज़ु कयो जेकोबाबाद जे लाइ पैकेज बि वरितो। जेकोबाबाद जे लाइ तारीख़ी हॉस्पिटल जिम्स जेको ठहे पियो, मां सम्झां थो इहो एतिरो वॾो हॉस्पिटल असांजे हिन तर में किथे बि न आहे। जॾहिं ठही वेंदो ऐं इंशाल्लाह जॾहिं शुरू थी वेंदो। साहब ॾाढी सुठी ॻाल्हि आहे जिम्स हॉस्पिटल ठहे पई, पर जॾहिं तव्हां फेडरल मिनिस्टर रहियो हेल्थ जा, उन वक़्त खां वठी जेकोबाबाद जी, बल्कि इन खां बि अॻु में जेकोबाबाद खे इक़्तिदार में हिसो ठीकु ठाक मिलियो आहे। हितां जा वज़ीर आज़म बि थिया, सदर बि थिया, सेनेट चेयरमैन बि थिया, नेशनल असेंबली जा स्पीकर बि थिया, तव्हां फेडरल मिनिस्टर बि थियो। जेकोबाबाद खे ठीकु ठाक हिसो मिलियो आहे इक़्तिदार में, पर जेकोबाबाद जी शिकिल तब्दील न थी आहे। उनजी शिकिल ॾींहं ॾींहुं अञा बदतर थींदी पई वञे। सिहत वारे शोबे खे जेकॾहिं ॾिसिजे त जेकोबाबाद जी सिहत वारी पोज़ीशन ॾाढी कमज़ोर आहे। तव्हांजो चूंड तक आहे गड़ी खेरे में हिन महिल ताणी लेडी डॉक्टर हिकिड़ी मुक़ररु आहे, उहा 2010 खां वठी सैलरी ज़रूरु हितां खणे पई, पर उनजी मुक़ररी हिते मौजूदगी कॾहिं बि न थी आहे। ॿाहिरि जा जेके सिहत मर्कज़ आहिनि, BHU आहिनि, उन्हनि में अक्सर डॉक्टर वीज़न ते वियल आहिनि। हितां जी समूरी जेका हेल्थ जी इंतिज़ामिया आहे, वीज़न जी अधु पैसा वठी उहा ओगाड़े माण्हुनि जी भींग पई थिए। हीअ तव्हांजो चूंड तक बि आहे, इन तरफ़ तव्हांजी तवजो आहे या सिर्फ़ु ठीकु आहे जिम्स सिटी वारी पासे ॾो ॾाढो सुठो, ॻोठाणा सिहत मर्कज़ केॾां वेंदा? ॾिसो मां अर्ज़ु कयां, अज़हर साहिबु जेकी तव्हां ॻाल्हि कई आहे न, ईअं त ॾिसिजे हिते तमामु बहितरी जी ज़रूरत आहे। तव्हां हेल्थ जी ॻाल्हि कई आहे, छा हेल्थ में मां मञा थो तमामु घणी ज़रूरत आहे इनखे बहितर करण जी। एजुकेशन खे ॾिसो, तमामु घणी ज़रूरत आहे उनखे बहितर करण जी। अहिड़ा स्टेप्स खणणु खपनि ऐं इंशाल्लाह कोशिशि कयूं। जीअं तव्हां चयो आहे, बिल्कुलु इक़्तिदार में रहियो आहे जेकोबाबाद खे त प्रेसिडेंट बि मिलियो, जेकोबाबाद खे प्राइम मिनिस्टर बि मिलियो। अगरि ज़फ़रुल्लाह ख़ान जमाली बि उन दौर में प्राइम मिनिस्टर रहियो त उनजो बि हक़ हो, जेकोबाबाद जो उन ते बि हक़ हुयो, लेकिन उन्हनि बि शायदि उहो न कयो। बीइंग फेडरल मिनिस्टर मां कोशिशि कई, पर हाणे बीइंग MNA मां अपोज़िशन जो MNA आहियां, पर सिंध में पंहिंजी हुकूमत आहे। सिहत वारे शोबे जी तव्हां हालत बहितर बणाइण लाइ क़दम खणंदव? बिल्कुलु क़दम खयासीं। जिम्स उनजो हिसो रहियो। हाणे मां तव्हांखे अर्ज़ु कयां, तव्हां गड़ी खेरे जी ॻाल्हि कई आहे। गड़ी खेरे में अगरि ही ADP बुक तव्हां ॾिसो, गड़ी खेरे शहर जे लाइ असां हॉस्पिटल मंज़ूरु करायो, जंहिंजी कास्ट हूंदी 65 करोड़ रुपया। जेको इन खे अपग्रेडेशन थींदी, उन हॉस्पिटल जी बिल्डिंग ठहंदो, इन्हनि में इंस्ट्रूमेंट्स थींदा, इन जे डॉक्टर्स जो इंटरव्यू थींदो। मीर साहिबु पंहिंजी गुफ़्तगू जो सिलसिलो साॻे हंधि खां खणंदासीं, पर वक़्तु थियो आहे नंढी ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक। तव्हां ॿुधायो पिया त गड़ी खेरे में सिहत लाइ तव्हां गड़ी खेरे में मां अर्ज़ु कयां त गड़ी खेरे सिटी जे लाइ 65 करोड़ रुपए जो 60-65 करोड़ मां एग्ज़ैक्ट नथो, पर एतिरे जो हॉस्पिटल मंज़ूरु करायो आहे, जेको ADP बुक में आहे शामिल आहे, जंहिंजे लाइ 7.5 करोड़ रुपया रखिया विया आहिनि। त इंशाल्लाह ताला ही जीअं बिल्डिंग ख़ाली छा कंदी, डॉक्टर त हुजनि न, उनमें इंस्ट्रूमेंट्स बि हूंदा, उनमें डॉक्टर्स बि हूंदा, सभु कंपोनेंट उनमें रखिया विया आहिनि। त इंशाल्लाह तव्हां ॾिसो नए फिनेंशियल ईयर में उन जा पैसा बि रिलीज़ थींदा। ऐं गड़ी खेरे खे ऐं ठुल खे ॿिन्हिनि खे जिम्स जो हिसो कराईंदासीं असां। उन जिम्स जो ॿई हिसो हूंदो। ऐं तव्हांखे ख़बर आहे जिम्स तक़रीबन मुकमल थियण वारो आहे, जेको असां सां उन्हनि जी कमिटमेंट आहे USAID वारनि जी। सितंबर में उहो असांखे तयारु करे ॾींदा। जिम्स जो रिक्रूटमेंट कमेटी जो नोटिफिकेशन थी वियो आहे, जेकी रिक्रूटमेंट कंदो, रिक्रूटमेंट थींदी पहिरियों इन जे डायरेक्टर जी, ऐं उनजे लाइ इंटरनेशनल हो ॾिनो वियो एडवर्टाइज़मेंट, केर बि अची अप्लाई कंदा। ऐं उन में रिक्रूट कमेटी में अल्हम्दुलिल्लाह तव्हांजो ई नुमाइंदो, तव्हांजो भाई खे चेयरमैन मुक़ररु कयो वियो आहे। त उहो मूंसां गॾु मेंबर बि आहिनि, पर मां ई उन जो आहियां, छोकी बीइंग अ हेल्थ मिनिस्टर उन खे ॾिसी करे उन्हनि चाहियो त मां उन जो चेयरमैन हूंदुमि ऐं अल्लाह कंदो इंशाल्लाह जेकोबाबाद जी भलाई जे लाइ हिकिड़ो तमामु सुठो डायरेक्टर। ऐं उनजो पघार इहो न हूंदो त जेको VE या इक्वी ग्रेड जे ऑफिसर्स
सेक्रेटरी लेवल जे ऑफिसर्स खे जेकी पघार मिले थी उहो न हूंदसि उनजी सैलरी। इहो फ़ैसिलो कयोसीं बोर्ड में, उनजी सैलरी जेकी मार्केट जी जेकी वैल्यू हुजणु खपे, हिकिड़े क्वालिफाइड डॉक्टर हुजे या मैनेजर या मैनेजमेंट जो जंहिंखे एक्सपीरियंस हुजे, जंहिंखे बि इंटरव्यूज़ में ॾिसंदासीं जेको क्वालिफाइड हूंदो ऐं उनजी क्वालिफिकेशन जे हिसाब सां या उनजे पोस्ट जे हिसाब सां सरकारी पघार जेतिरो पघार उनजो न हूंदो, उनजो पघार मार्केट बेसिस या इंटरनेशनल बेसिस ते हिकिड़े डायरेक्टर जो पघार। बहरहाल सुठी ॻाल्हि आहे। में सभु तव्हांखे उन बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जो चेयरमैन कयो अथऊं, जेकॾहिं अॻ में ॻाल्हि पई कई वई त हितां जे तक जे चूंडियल MPA खे उनजो चेयरमैन कयो वेंदो, पोइ हशर अहिड़ो ई थिए हा जीअं MPA कोन पियो लभे, साॻी तरह सां डॉक्टर बि न लभनि हा। पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि कई थी वञे हिते त मीर एजाज़ हुसैन जखराणी इंजीनियरिंग कॉलेज जैकबाबाद खे मिली हुई, पर उहा हितां शिफ्ट कई वई, उनजो दफ़ा न कयो। साईं, मां पहिरियों अर्ज़ु कयां, मूंखे ॾाढी इज़त आहे पंहिंजे सुमरे साहिबान जे लाइ। उहा हमेशह अफ़वाह जी सियासत ॾाढी कंदा आहिनि। मतिलबु सुमरनि जे लाइ बिल्कुलु नथो चवां, जेके सुमरा साहिबु इलेक्शन विढ़नि था उन्हनि जी ॻाल्हि थो कयां सिर्फ़ु। उहो अफ़वाह जी सियासत ॾाढी कनि था। मां इन खे फॉलो कयो, जीअं पंहिंजो इक़्तिदार आयो मां उन शइ खे फॉलो कयो, छोकी इहो इल्ज़ाम इहा ॻाल्हि हले पई त हिते इंजीनियरिंग कॉलेज मंज़ूरु थियो ऐं पोइ हुनखे खणी विया ऐं ख़ैरपुर खणी वियो, CM साहिबु कैमरी शाह साहिबु उनखे खणी वियो। बिल्कुलु कोई इंजीनियरिंग कॉलेज मंज़ूरु न थियो। केयरटेकर प्राइम मिनिस्टर साहिबु थिया मोहम्मद मियां सुमरो साहिबु, ऐं उन्हनि खे मां दावा सां था कयां, कॾहिं तव्हां बहस कराइजो, उन्हनि आया हिते हिकिड़ो विज़िट कयुमि बीइंग अ प्राइम मिनिस्टर, ऐं हिकिड़ी ॻाल्हि कयुनि त वाह इंजीनियरिंग कॉलेज जैकाबाद खे ॾींदासीं। सिर्फ़ु ॻाल्हि हुई, ॻाल्हि ही इंजीनियरिंग कॉलेज, को लिख पढ़ न हुई, का मंज़ूरी न हुई, को डॉक्यूमेंट न को डॉक्यूमेंट न हो। मां जॾहिं, छोकी सुठो थियो इहो सुवालु तव्हां पुछियो, मां अॻु में बि किथे कंहिं फोरम ते इहो इहा ई ॻाल्हि मूं ते हली ऐं मां चयो त बाबा का बि शइ जेकी ॾिसो न, कंहिं बि शइ खे मंज़ूरु करण जे लाइ को लिख पढ़ हूंदो आहे, लिख पढ़ खां साथ का शइ न हूंदो आहे। हिकिड़ी ॻाल्हि उन्हनि कई ऐं उन ॻाल्हि खे वावेला बि इन्हनि शख़्सनि ॾिनी त असां मंज़ूरु कराए वियासीं, असां हीअं कयोसीं त उनखे खणायो। कोई इंजीनियरिंग कॉलेज, मां तव्हांजे वसाक़त सां दावा सां थो चवां, मूंखे कोई डॉक्यूमेंट ॾेखारे वञनि जेकी कॉलेज हिते मंज़ूरु थी या उनजे लाइ का लिख पढ़ थी त वाह प्राइम मिनिस्टर वियो, प्राइम मिनिस्टर जी विज़िट कयो ऐं प्राइम मिनिस्टर डिज़ायर कयो त भई हिते हिकिड़ो इंजीनियरिंग कॉलेज ॾिनो वञे, ऐं प्राइम मिनिस्टर हो न, प्राइम मिनिस्टर जी त ॻाल्हि त मुल्क जो बादशाह आहे, त उहा त रिकॉर्ड ते हूंदी आहे, उहो ॾेखारे वञनि, का शइ न हो। उन्हनि हिकिड़ी ॻाल्हि कई, उन ॻाल्हि खे हिकिड़ो अफ़वाह ॾिनो वियो, कोई इंजीनियरिंग कॉलेज। भला ॿी ॻाल्हि हिकिड़ी में सभु ॾिसो, तव्हां ताज़ो ई सिंध असेंबली मां हिकिड़ी 2-3 प्रोजेक्ट्स जैकबाबाद जा मंज़ूरु थिया, जिन में ओवरफ्लाई ब्रिज ॿुधाई पई वञे, डबल फाटक वटां जेल वारे फाटक वटां, ॿियो हिकिड़ो कैडेट कॉलेज जी ॻाल्हि कई पई वञे। कैडेट कॉलेज वारी ॻाल्हि ईंदे हॉस्पिटल बि चओ, गड़ी खेरे वारो गड़ी खेर वारी हॉस्पिटल जी ॻाल्हि कई पई वञे, ठुल जो गर्ल्स कॉलेज, ठुल जो गर्ल्स कॉलेज जिते सख़्तु ज़रूरत बि हुई। पर इहे समूरनि प्रोजेक्ट्स जी इलाही सारनि जी अञा बि ज़रूरत आहे, पर इहे तमामु ज़रूरी प्रोजेक्ट्स आहिनि। फ्लाईओवर ब्रिज हुजे या कैडेट कॉलेज हुजे, कैडेट कॉलेज माण्हुनि जी ज़िंदगी संवरी पवंदी, इन में कोई शक कोन्हे। पर उहा कैडेट कॉलेज ठहण खां अॻु में उन जी एॾी सारी अफ़वाह फैलिजी वई आहे त उनखे ग़लति तरीक़े सां, ग़लति लोकेशन ते, ग़लति कास्ट सां ज़मीन ख़रीद कई वई आहे, ऐं उन जे ख़िलाफ़ु सभ खां वधीक वायोलेटी पंहिंजो तव्हांजे पंहिंजे ख़ानदान जा माण्हू कनि पिया। पहिरियों त मां अर्ज़ु करे वञा त इहो जीअं मां चयो, अर्ज़ु कयो त वावेला कंदा आहिनि, पंहिंजे ख़ानदान वारा बि कनि था, ॿिया बि कनि था। हिते त तव्हांखे यादि आहे 2-4 ॾींहं अॻे कंहिं अची चयो त असां वॉलेंटरी 110 एकड़ ज़मीन ॾियूं था। बिल्कुलु ज़िले अॻूणी ज़िले नाज़मा चयो त आउं फ्री में ज़मीन ॾियण लाइ तयारु आहियां। मां त चवां थो न, उन्हनि अची इहो बि चयो त 110 एकड़ ज़मीन बि ॾियूं था। पहिरियों अर्ज़ु कयां, मुंहिंजो कमु आहे स्कीम्स मंज़ूरु कराइणु, मुंहिंजो कमु आहे की जैकबाबाद में डेवलपमेंट थिए ऐं स्कीम मंज़ूरु थियो। हाणे हिकिड़ी स्कीम पाण फ़िलहालु मां सम्झां थो सिर्फ़ु कैडेट कॉलेज ते ॻाल्हायूं त बहितर आहे, हू त स्कीमूं मां तव्हांखे ॿुधायां त मंज़ूरु थी वञनि। कैडेट कॉलेज जी हिकिड़ी स्कीम जंहिंजी ॾाढी मुखालफ़त थी, मां नालो नथो खणां कंहिं मुखालफ़त कई, बहरहाल काफ़ी माण्हुनि ॾाढी मुखालफ़त कई त जैकबाबाद खे इहा स्कीम न मिले। पर मां बज़िद थी आख़िर ज़रदारी साहिब ते हलियो वियुमि। मां चयो साईं, तव्हां खां ई हीअ स्कीम हाणे जी न हुई, जॾहिं पोयों दौर हुई, उन में सदर ज़रदारी खां मां कराई इहा स्कीम। मां चयो हिन टेन्योर जी ॻाल्हि न आहे, मंज़ूरी जी ॻाल्हि थो कयां, मंज़ूरी उन जी ॻाल्हि ई, पर पोइ उनखां पोइ फंड्स रखनि ई न पिया हिन ते।
उनखे कंसीडर ई न पिया कनि। इनखे पोएं साल जे ADP बुक खां पोएं साल जे ADP बुक में आंदुनि, वरी पोएं साल जे ADP बुक मां बि कढे छॾियोनि इन स्कीम खे, ADP बुक मां ई गाइब करे छॾियोनि त आहे ई न। उन ते मां जहिड़ो करे कैडेट कॉलेज जी स्कीम विझरायमि ऐं सिर्फ़ु न विझरायमि ऐं उन ते पैसा बि रखायमि त भई उन ते रखो त जीअं कमु उनजो शुरू थी वियो। 13 करोड़ आहिनि या 15 करोड़ आहिनि, एतिरा पैसा मां उन ते रखाया। हाणे अर्ज़ु ईअं हूंदो आहे त जिथे गवर्नमेंट जी ज़मीन हूंदी आहे उते जॾहिं बि अहिड़े क़िस्म जा इदारा थींदा आहिनि त गवर्नमेंट जी अगरि का ज़मीन हूंदी आहे कंहिं बि डिपार्टमेंट जी त गवर्नमेंट टू गवर्नमेंट ट्रांज़ेक्शन थींदी आहे ऐं उहा ज़मीन उन्हनि खे मिली वेंदी। जंहिंजो मिसाल कंथकोट में आहे, गवर्नमेंट जी ज़मीन, गवर्नमेंट जी ज़मीन आहे। ऐं कंहिं अख़बार में लिखियो, न्यूज़ अलाए कहिड़े अख़बार में आयो, मीर हज़ार ख़ान बिजाराणी ज़मीन ॾिनी। ख़ुदा रा मीर हज़ार ख़ान बिजाराणी ज़मीन न ॾिनी। मां चवां थो मीर हज़ार ख़ान ॾिया, मां मुंहिंजो नालो खणां, मुंहिंजी पार्टी जो मुंहिंजी इज़त आहे, गवर्नमेंट जी ज़मीन ई। हाणे ऑन रिकॉर्ड तव्हांजे साम्हूं चवां थो, बेशक चेक कराए वठो, उते गवर्नमेंट जी ज़मीन ई, गवर्नमेंट जी ज़मीन उहो, हा गवर्नमेंट जी ज़मीन जो कंहिंजो कब्ज़ो हुयो, उहो कब्ज़ो उन्हनि छॾायो, दैट्स वरी गवर्नमेंट जी प्रॉपर्टी, गवर्नमेंट जे नाले ते ई गवर्नमेंट जी प्रॉपर्टी। जेकोबाद में छोकी कैडेट कॉलेज 5 एकड़ या 10 एकड़नि ते त अज़हर साहब न ठहंदा आहिनि। यू नीड अ ह्यूज स्पेस फॉर कैडेट कॉलेजिस, जंहिंमें हॉस्टल ठहंदा आहिनि, ग्राउंड्स ठहंदा आहिनि, ऑडिटोरियम्स ठहंदा आहिनि, मुख़्तलिफ़ शयूं ठहंदियूं आहिनि। वॾी ज़मीन खपे, 2-250 जरेब खपनि, घटि में घटि एतिरो ज़मीन खपे। हाणे एतिरी ज़मीन गवर्नमेंट वटि हुई न। गवर्नमेंट में जॾहिं ज़मीन न आहे त गवर्नमेंट छा कंदी? ज़ाहिर ज़मीन परचेज़ कंदी, कंहिंखां वठंदी ऐं परचेज़ कंदी, कोशिशि इहो कंदे त सुठे रेट्स में परचेज़ कजे ऐं उहा ज़मीन वठिजे। हाणे परचेज़ छा, एजाज़ जखरानी त परचेज़ न कंदो या ॿियो को त परचेज़ न कंदो। गवर्नमेंट जो तरीक़ेकार छा हूंदो आहे त लेटर लिखंदा आहिनि कंहिंखे, डिप्टी कमिश्नर खे। डिप्टी कमिश्नर जो कमु हूंदो आहे, प्रिंसिपल फॉलो थींदो आहे, प्रिंसिपल हिकिड़ो फॉलो थींदो आहे। उहो ज़मीन ॻोल्हींदी आहे ऐं ज़मीन ॾिसंदी आहे ऐं चवंदी आहे, उन में सिर्फ़ु ज़मीन न ॾिसंदी आहे, फिज़िबिलिटी उनखे ॾिसंदी आहे छा उते कैडेट कॉलेज फिज़िबल हूंदो या न हूंदो। हाणे मां दावा सां थो चवां, जंहिं बेगम साहिबा चयो आहे न, मां चवां थो तव्हांजे हिन त अची ॾियनि न 110 एकड़, चवनि था पहिरियों त उनजो 7 फॉर्म त खणी अचनि। ख़ुदा रा, अञा त जेकी ज़मीन जी ॻाल्हि कई थी वञे, अञा ज़मीन त ख़रीद थी ई न आहे न, अञा गवर्नमेंट त को पैसो ॾिनो ई न आहे, अञा त रिलीज़ ई न थिया आहिनि पैसा। ज़मीन त हा डिप्टी कमिश्नर साहिबु सर्वे करे का ज़मीन ॾिठी ज़रूरु आहे, ज़मीन जी निशानदेही ज़रूरु थी आहे, लेकिन उनजी ख़रीदारी अञा न थी आहे। उनमें उनखे जेको ज़मीन जो मालिक आहे उनखे कुझु मिलियो न आहे अञा। उन्हनि सां ॻाल्हियूं ज़रूरु थी त भाउ असां हेतिरे में तव्हांखां ज़मीन वठंदासीं। उनजो बि तरीक़ेकार मुख़्तियारकार तपेदार सर्वे कंदा आहिनि, उनजी मार्केट वैल्यू ॾिसंदा आहिनि ऐं उनखां पोइ उनजो हिकिड़ो रक़म थींदा आहे, पोइ बार्गेनिंग थींदी आहे, उन सां पार्टी सां बार्गेनिंग थींदी आहे, बार्गेनिंग खां पोइ हिकिड़ी रक़म तइ थींदी आहे। अञा उहो मरहलो पियो हले, बार्गेनिंग जो मरहलो शायदि थी चुको आहे, उन सां ॻाल्हियूं थी चुकियूं आहिनि, ज़रूरु थी वियो। मीन वाइल मां घटि में घटि इहो चई सघां था, अगरि कोई मुफ़्त ऑफर करे थो त उहो खणी अचे, मां इन बार्गेनिंग वारे सिलसिले खे रोकायां थो। कोई एतिराज़ न आहे, हा मूंखे कोई एतिराज़ न आहिनि। फ़िलहालु ज़मीन नथा वठो, ख़ुदा रा अची असांखे ॾेखारनि त सही, उहो 110 एकड़ कंहिंजे नाले ते आहे, ज़मीन किथे आहे। डिप्टी कमिश्नर खे को दरख़्वास्त ॾियनि त भाउ ही वॉलेंटियरली असां ज़मीन ॾियूं था, जेको असां प्रेस में चयो आहे, ही 110 एकड़ ही असांजो खातो आहे, ही असांजी ज़मीन आहे। मुख़्तियारकार खे तबेदारनि खे वञी सर्वे कराइनि ऐं उहे ॾिसनि छा उहो ज़मीन ते आहे, उहो ज़मीन पाणी में आहे, उहो ज़मीन आसमान में आहे किथे ज़मीन, लोकेशन त ॾिसनि उन ज़मीन जी, उहो छा उहो ज़मीन उन्हनि जे नाले ते आहे, नाले ते आहे बि, उनखां पोइ बि डिस्प्यूटेड आहे न आहे, छा उन ते को केस हले थो कोर्ट में, त ॾिस इहे सभु शयूं ॾिसबियूं आहिनि। मां त चवां थो त अख़बार में अची मीडिया ते चवणु त सुठी माना आसान ॻाल्हि आहे, अची चवनि त असां मुफ़्त ज़मीन ॾियण लाइ तयारु आहियूं। ख़ुदा रा जॾहिं तव्हां मुफ़्त ॾियण जे लाइ आहियो त तव्हांजे वसाक़त सां मां चवां थो खणी अचनि सर्वे ॾेखारनि। मां रोकायां थो हिन अमल खे फ़िलहालु त भई हीउ अमल जेको आहे अगस्त में न वठंदासीं ज़मीन, असां सितंबर में वठंदासीं, अक्टूबर में वठंदासीं, असांखे अची कोई ॾेखारे। अगरि उहे ॾियनि था उनखां अलावा बि कोई ॾिए थो त मां चवां थो। मीर साहिबु आख़िर में मुंहिंजा चंद नंढड़ा सुवाल, तव्हां सम्झो था त अहिड़े क़िस्म जी हरू भरी वायोलेशन जैकबाबाद जी तरक़ी जे लाइ हानिकार आहे? ॾिसो बिल्कुलु आहे। कुझु अख़बारनि इहो लिखियो ऐं उहे अख़बारनि जॾहिं मिनिस्टर में मुंहिंजे ख़िलाफ़ु लिखियो न ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु मां कोर्ट में वियल आहियां,
मां नालो थो खणी चवां, द न्यूज़, जियो, इन्हनि जे ख़िलाफ़ु मां कोर्ट में वियल आहियां। कोर्ट में मुंहिंजा केसिस आहिनि। कामरान ख़ान ते मुंहिंजो केस आहे। मुंहिंजो तारिक भट्ट आहे न्यूज़ जो एडिटर, जंहिं ख़बर हिकिड़ी ग़लति हलाए, उनजे ख़िलाफ़ु मुंहिंजो केस आहे। न्यूज़ अख़बार जे ख़िलाफ़ु मुंहिंजो केस आहे। जंग अख़बार जे ख़िलाफ़ु मुंहिंजो कोर्टनि में केस आहिनि। ऐं वरी इहे ई अख़बार अहिड़ी क़िस्म जा ख़बरूं हलाईंदा ऐं ऑलरेडी इन्हनि जे ख़िलाफ़ु मां केसिस करे चुको आहियां ऐं केसिस हलंदड़ आहिनि। ईअं बि न आहिनि त केसिस न हाई कोर्ट में आहिनि। इहे उहो ई माण्हू आहिनि ऐं इन्हनि खे ख़बरूं प्लांट करे ॿुधाए करे ॾियनि था। इहे माण्हू नथा चाहिनि जेकबाबाद जी तरक़ी थिए। इहे माण्हू नथा चाहिनि त वरी पाकिस्तान पीपल्स पार्टी जेकबाबाद ज़िलो स्विप कयो आहे। तव्हां ॾिसो, पाकिस्तान पीपल्स पार्टी जेकबाबाद ज़िलो 2002 में बि स्विप कयो, पीपल्स पार्टी जे कैंडिडेट्स 2008 में बि स्विप कयो पाकिस्तान पीपल्स पार्टी जे, हाणे बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे कैंडिडेट्स स्विप कयो। इहे माण्हू ख़बरूं था ॾियनि कैडेट कॉलेज न ठहे। ऐं कैडेट कॉलेज जो वरी बि जेको रेट तय थियो आहे, जेको मूंखे ख़बर आहे, उहे मार्केट जे अघु खां घटि थियो आहे। बार्गेनिंग जेकी कई आहे उहो घटि थी आहे। कैडेट कॉलेज जे स्टाफ जी अपॉइंटमेंट में जेकबाबाद वासियुनि खे हिसो मिलंदो? कैडेट कॉलेज जे अपॉइंटमेंट में जेकबाबाद जे वासियुनि खे हिसो मिलंदो। जिम्स जे अपॉइंटमेंट में जेकबाबाद जे वासियुनि खे हिसो मिलंदो। ऐं कहिड़ो बि प्रोजेक्ट जेकबाबाद में ठहंदो, जेको बि नॉन टेक्निकल हूंदो, उन में जेकबाबाद वारनि खे हिसो मिलंदो। टेक्निकल में बि जेकबाबाद जो अगरि मेरिट ते हूंदो त पहिरियों जेकबाबाद वारे डोमिसाइल खे कंसीडर कबो मेरिट ते, ऐं पोइ ॿिए ज़िले खे कंसीडर। हिन टेन्योर में तव्हां हितां जे माण्हुनि खे यकीन ॾियारियो था त जेकबाबाद ज़िले जी शिकिल तब्दील थींदी ऐं माण्हुनि खे यकीन ॾियारियो था त ईंदड़ जेका जनरल इलेक्शन्स हूंदा, माण्हुनि खे शहर वारे तक तां घटि में घटि अहिड़ो नुमाइंदो न ॾींदो? मां हिकिड़ो अर्ज़ु कयां, हिन वक़्तु जंहिं नमूने जो मां कमु करां पियो या जंहिं नमूने जो मूंसां टीम साथ ॾिए थी, जेकबाबाद जा 8 यूसीज़ आहिनि। मां वार्ड्स में नथो वञा, जेको पुराणो सेटअप आहे जंहिं ते यूसीज़ जी ॻाल्हि थो कयां। जेकबाबाद जा 8 यूनियन काउंसिल आहिनि ऐं इनशाला अज़हर साहब तव्हां मुंहिंजा गवाह रहंदव ऐं इनशाला तव्हांखे गवाह कंदुसि, वठी हलंदुमि, ॾेखारींदुमि तव्हांखे कि 8 यूसीज़ में ॾिसो त असां छा चेंजिस आंदासीं। ऐं इहो बि तव्हां सां हिते मां चवां थो जेकबाबाद जो ड्रेनेज, जेकबाबाद जो मिठो पाणी जो मसइलो ऐं जेकबाबाद जा हेल्थ सहूलियात, इहो तव्हां ॾिसिजो। इन्ही टेन्यूअर में इनशाला ताला बहितर थींदा ऐं जेकबाबाद जे यूसी वाइज़ तरक़ी कराइण जी कोशिशि कंदुमि ऐं इनशाला तव्हांखे वठी उहो। नाज़रीन, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो MNA मीर एजाज़ हुसैन जखरानी साहब जो चवणु आहे त इनशाला हिन टेन्योर में ई जेकबाबाद वारनि खे अमली तौर ते उनजो सबूत ॾींदासीं त जेकबाबाद सां असां हक़ीक़ी तरह सां मोहबत करियूं था ऐं हितां जे माण्हुनि सां मोहबत कयूं था, अवामी सोच रखूं था, अवामी पार्टीअ सां वाबस्तगी आहे। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।